अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जेकी शख़्सियत मूंसां गॾु वेठी आहे तव्हां उनखे ॾिसी सघो था। हे टिकटॉक जी दुनिया जो मास्टर माइंड आहे। जीअं त असांजी टिकटॉक जो सुपर स्टार हिन वक़्तु तव्हां सभ खे ख़बर आहे त जट साहब आहे, पर जट साहब खां बाद में जेकॾहिं अंदरूनी सिंध में मशहूरु ऐं टिकटॉक जी दुनिया जो मास्टर आहे त हीअ शख़्सियत तव्हांजे साम्हूं वेठी आहे, तव्हां हिनखे ॾिसी सघो था। अॼु असां तव्हां हिन खां सुवाल कंदासीं त हिन नंढड़ी उमिरि में शोहरत जी बुलंदी एतिरी जल्दी कीअं वरिती। हिन खां अचो त सुवाल पुछूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाऊ छा हाल आहे? भाऊ ख्याल रखो पिया मुन अल्लाह जो करम आहे। ॿियो शुक्र अल्लाह जा एहसान आहे। भाऊ घणो टाइम थियो अथव टिकटॉक ते? कम से कम 4-5 साल थी विया आहिनि टिकटॉक ठाहिण में। अच्छा, जी जी 4-5 साल थिया अथव। जी इहो जी भला किथां जो असुल तव्हां भाऊ? असां मोरे शहर दादू बाईपास जा भाऊ दादूअ जो आहे। इहो तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल हमीद भा। ऐं तव्हांजे वाल साहब जो नालो छा आहे? वालदा नाम जो बाबा उहो तोखे छो ॿुधायां। तव्हां खां नालो था पुछा कयूं, तव्हांजे वाल साहब जो नालो छा आहे? तोखे कोन था ॿुधायूं न बाबा। अच्छा, मूंखे नथा ॿुधाइण चाहियो तव्हां? न असांजो तो वालिद जो असां नालो कोन अच्छा, शोहरत तव्हांजो बुलंद कई आहे त हिन वक़्त ताईं तव्हां छा छा ठाहियो आहे पंहिंजी लाइफ में? कुझु न ठाहियो आहे, बसि इहो ई जेको आहे बसि टिकटॉक में ज़ोर लॻायो आहे, पर टिकटॉक वारा बि असांखे माना मथे फारियो ते फुलियो ते नथा चढ़नि। अच्छा, तोखे टिकटॉक ते तूं हिन वक़्तु वायरल थी वियो आहीं त तमामु तूं जो असां हिन वक़्तु वीडिया ॾिठा आहिनि वायरल थिया आहिनि। तो असां ॾे कमेंट में का पंजाब खां का लाहौर खां का पाकिस्तान जे आउट ऑफ सिटीअ खां बि अचे थी तव्हांजे लाइ। चवनि था त अॼु वॾो इंटरव्यू वॾी मुश्किल खां तव्हांजो असांखे मिलियो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हां नाश्ते में छा खाईंदा आहियो? असां नाश्ते में पराठा अंडा तव्हां परावा पराठा खाईंदा आहियो नाश्ते में? न पंहिंजा खाईंदा आहियूं, पंहिंजो पैसा भरंदा आहियूं। पंहिंजा कीअं ठाहींदा आहियो? तव्हां पाण ठाहींदा आहियो या अटे जा ठाहींदा आहियो? अटे जा ठहंदा आहिनि भई, कीअं अच्छा, ठहंदा उहो अटो अॼुकल्ह त ॿुधूं था ॾाढो महांगो आहे, भला इहो हवालियो। बाबा। अटो त कम से कम पहिरियां हो 120 पिछले जी ॻाल्हि आहे, माना तक़रीबन 4-5 ॾींहं जी ॻाल्हि आहे। इहो भला तव्हां पिनंदा आहियो या ॻोठ मां? बाबा पिन न, असां रेट पुछियो जी। हाणे बस 150 रुपया थी वियो आहे अटो फी किलो। उहो तव्हां 150 में पाण खपायो था या पाण तव्हां वठंदा आहियो? वठंदा आहियूं। किथां? असांजे मोरे शहर मां। मां त ॻाल्हि ॿुधी त तव्हां मिशन तो वठंदा आहियो अटो। न मशीन जो असां न आहे। अच्छा, तव्हां मशीन जो अटो न खाईंदा आहियो? त भला ॿियो ॿुधायो, तव्हां अॼुकल्ह नाश्ते में छा था खाओ? नाश्ते में इहो सुको पराठा खाईंदा आहियूं। इहो काथां इहो माण्हुनि जो काथां खणंदा आहियो सुको पराठो या पंहिंजा पचाईंदा आहियो? पंहिंजा पचाईंदा आहियूं। सुका पचाईंदा आहियो? हा सुका पचाईंदा। अच्छा, ॿियो ॿुधायो, ॿियो ॻोठ ॾे केरु अथव? हाणे कराचीअ में किथे था रहो? कराची रहूं था पंजाब चौरंगी में। अच्छा, पंजाब चौरंगी में पिनंदा आहियो कोन? न अल्लाह पनाह ॾे बाबा। अच्छा, घणा कमाए था वञो? छा में कमायूं? जेकर तव्हां ॾींहं में तरीक़ो कहिड़ो आहे यार? न, इहा मां ॻाल्हि ॿुधी त तव्हां ॾींहं में तक़रीबन 4 खां 500 रुपया पिनी कमायो था। इहो सुवाल ई पैदा कोन्हे, असां पिनूं छो? पंहिंजी रोज़ी आहे। अच्छा, तव्हां भला पिनंदा न आहियो? न अलाए यार, इहो टिकटॉक में कुझु में तव्हांखे असां ॾिठो अथव न पिनंदे ॾिठो आहे हिन जे बारे में। इहो एक्टिंग हूंदी आहे, शूटिंग हूंदी आहे माण्हुनि खे खिलाइण जे करे। अच्छा, माना तव्हां माण्हुनि खे खिलाइण जे लाइ इहो एक्टिंग कंदा आहियो? अच्छा भाऊ, इहे असांखे खिलाइण जे लाइ पिनण जो रोल कंदा आहिनि। ॿियो शादी कई अथव? न शादी कोन कई। शादी अञा न कई अथव? अच्छा, कॾहिं कंदव? शादी में ना आहे टाइम, हाली असांखे सोच न आहे हाली। अच्छा, हाली सोच न आहे, हाली तव्हां परावा टुकर खाओ था पिया? चोट ते थी चढ़ी वई आहे यार, तू पाण सोच। अच्छा, मां चोट ते आहे, तव्हां पाण हेठि हो बाक़ी। शादी कहिड़े तरीक़े सां? अच्छा, तव्हां को अवाम खे, असांजे ॾिसण वारनि खे को मैसेज को ॾियणु चाहियो था? बसि अहिड़ो मैसेज कोन था ॾियूं, बसि अलाह ख़ुशि रखे बाक़ी। न, इहो तव्हांजो चवणु आहे त सभिनि खे माना इहा गुज़ारिश आहे त असांखे पिनी खाइनि। न पिनी न खाइनि, पंहिंजी महिनत करनि खाइनि, पंहिंजी मुर्सी करे ॾेखारनि, बसि असांजा। तो मां त ॾिठो कल्ह तूं डिफेंस वारे सिग्नल ते पिने पियो, भला भाऊ हवाले? इहो तोखे ॿुधायो न बाबा, इहो शुगल कयो। अच्छा, इहो शुगल कयो आहे? तव्हां इहो मां ॿुधो तव्हां हाणे जेके पयूं खालू वारी मिशन आहे त कल्ह थेलीअ में अटो तोखे तक़रीबन 2 किला इहो अटो कंहिंजो खई पवंजे भला? इहो दुकान खां वठियो आहे अचां पियो। अच्छा, इहो बि माना तव्हांजो टिकटॉक जो सीन हो? अच्छा, माना अक्सर मां तव्हांखे ॾिठो आहे त टिकटॉक में तव्हांजा अक्सर मां विडिया ॾिठा आहिनि तव्हांजा जेके तव्हां पिनण वारो रोल कंदा आहियो, भला इहो भाऊ छाजे करे? छो त अॻिलो माण्हू सोचे त सही यार, ग़रीब आहे, हिन जो अहसासु हुजे, तरस हुजे, हिन जे करे।
अच्छा, इहो माना तव्हां हिकिड़ो अवाम खे सम्झाइण तरीक़ेकार ॿुधायो था हाँ, त अॻिले मुल्क जो में हाँ, हेतिरी महांगाई थी वई आहे त तव्हां बि असांखे पिनो। जी, जी। माना पिनण जी ॻाल्हि त कोन थो कयां, पर हुनजे ज़हन में इहा लोड विझां थो त अॻिले जो ग़रीब जो ख़्यालु करे। भला अॼुकल्ह तव्हां मोबाइल फ़ोन कहिड़ो था हलायो? मां त ॿुधो आहे तव्हां वटि वॾो आई फ़ोन आहे, 1,24,000 जो मोबाइल फ़ोन आहे। इनफ्लेक्स आहे। अच्छा, इन्फिनिक्स आहे तव्हां वटि। हाँ, उहा बटण वारी आहे। उहो पंहिंजे पैसनि जा पैकेज कंदा आहियो या अवाम में पैसनि जा पैकेज थींदो आहे? पंहिंजे पैसे ज़ाती। त तव्हांखे टिकटॉक वारनि ॾिना हूंदा कम से कम सैलरी 50-60 सौ। न कंहिं बि हीअं टिकटॉक वारा कंहिं रुपयो बि न ॾिनो आहे। अच्छा, अदा हे तव्हां सां गॾु हो हमीद कुरैशी साहिबु जेको टिकटॉक जी दुनिया जो मास्टर माइंड, अॼु तव्हां हुन सां थोरो इंट्रोडक्शन पंहिंजो कराई, तव्हां हिन सां इनशा ताला ख़ुशि थिया हूंदव। अभी हाणे तव्हांखे हिकिड़ो सिंधी ज़बान में तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदो, तव्हांखे सफ़ा प्यारे आवाज़ में, तव्हां इहो हिन जो आख़िरी ॿुधो पोइ दुआ में यादि। दिल लगिया तो सा मुझे दिल लगिया, आह, दिल लगिया तो सा मुझे दिल लगिया, तुंहिंजो राज तुंहिंजो छा है, तुंहिंजे दिल में आहियां यारी, तुंहिंजे दिल में आहियां यारी, तो दिल लगिया तो सा मुझे दिल लगिया तो सा।